नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंद ईंदी। सही आहे त हिकु बेहतरीन तोहफ़ो ऐं बेहतरीन अमल खणी आयो आहियां अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त जी हाँ दोस्तों, अमल ही आहे, तोहफ़ो ही खणी आयो आहियां त जेको शख़्स ईद जे ॾींहुं 3 मरतबा सुबहान अल्लाहि व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम या सुबहान अल्लाहि व बिहम्दिही पढ़े ऐं फ़ौत थी वियल मुस्लमाननि जे अरवाहनि खे इन जो ईसाल सवाब करे, यानी हिन जो सवाब उन्हनि जे रूहनि खे मोकिले त अल्लाह पाक हर हिकु मुस्लमान जी क़बर में हिकु हज़ार अनवार दाख़िल फ़रमाईंदो आहे। ऐं जॾहिं पढ़ण वारो ख़ुदि फ़ौत थी वेंदो त अल्लाह पाक उन जी बि क़बर में 1000 अनवार दाख़िल फ़रमाईंदो। त प्यारा दोस्तों, केतिरी न ख़ुशनसीबी आहे ऐं केतिरी न ख़ुशख़बरी आहे जेकॾहिं इन कलिमात जे करे अल्लाह पाक मुस्लमाननि जी क़बरनि में 1000 अनवार दाख़िल फ़रमाए ऐं पढ़ण वारे जी बि क़बर में जेकॾहिं 1000 अनवार दाख़िल फ़रमाए त बज़ाहिर जेकॾहिं ॾिठो वञे त अमल तमामु नंढो आहे। इन जे अंदरि न वक़्तु लॻे थो, न टाइम लॻे थो, लेकिन इन जे अंदरि सवाब ऐं ख़ुशख़बरी ज़्यादा आहे। त असां तव्हां देरि न कयूं, हिन अमल खे कयूं, ईद जे ॾींहुं ज़रूरु कयूं ऐं पंहिंजे फ़ौत थी वियल मुस्लमाननि भाइरनि जे रूहनि खे इन जो सवाब मोकिलियूं, पहुचायूं त यकीनन अल्लाह पाक इन जे सदक़े हर हिकु मुस्लमान जी क़बर में 1000 अनवार दाख़िल फ़रमाईंदो। ऐं पढ़ण वारे जे लाइ बि वॾी ख़ुशनसीबी आहे जो उहो बि जॾहिं हिन दुनिया मां वफ़ात कंदो, छो जो हर हिकु माण्हू जेको पैदा थियो आहे अल्लाह पाक उनखे ज़रूरु मौत अता कंदो। हर हिक खे हिन दुनिया मां वञिणो आहे, हर हिकु मरंदो ऐं फ़ौत थींदो। त जॾहिं आख़िरत जे लाइ उन जे लाइ कुझु समर हूंदो त यकीनन उते उनखे फ़ाइदो ज़रूरु ॾींदो। त असां तव्हांखे हिन दुनिया मां वञिणो लाज़मी आहे। हीअ दुनिया जेका आहे सो फ़ना आहे, हिते हमेशह न आहे रहणो। जॾहिं असां हिन दुनिया मां वञूं त हीअ अल्लाह पाक असां तव्हांजी क़बरनि में 1000 अनवार दाख़िल फ़रमाईंदो। त यकीनन हिन में वक़्तु नथो लॻे त देरि न करियूं, असां हिन अमल खे कयूं ऐं पंहिंजे फ़ौत थी वियल मुस्लमाननि भाइरनि जे रूहनि खे इन जो सवाबु मोकिलियूं त यकीनन अल्लाह पाक उन्हनि जी क़बरनि में ऐं असां तव्हांजी क़बर में बि 1000 अनवार दाख़िल फ़रमाईंदो। प्यारा दोस्तों, बेहतरीन मालूमात हुई ऐं बेहतरीन वज़ीफ़ो आहे ऐं बेहतरीन तोहफ़ो आहे असां तव्हां सभिनी जे लाइ। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।